सिंधी माण्हुनि जा लहर साईं जो ख्वाब सिंध जी आज़ादी जो ही ख्वाब हुयो त सिंध जा माण्हू जेके अॼु हज़ारे सालनि खां हिन वतन हिन धरती जा मालिक हूंदे बि बुख बदहाली बेरोज़गारी जो शिकार आहिनि ऐं इन्हनि माण्हुनि खे इन ग़ुलामी जे ज़ंजीरनि मां कीअं ॿाहिरि कढिजे। हू सॼो ॾींहुं इन दलीलनि ऐं इन बहसनि मुबाहसनि में मुब्तला हूंदो हुयो त आउं सिंध जे ग़ुलामी जा ज़ंजीर कीअं तोड़ियां। उन मुतालिक़ जेके बि मुतहरिक क़यादतूं हूंदियूं उन्हनि जी साईं रहनुमाई कंदो, उनखे सलाहूं ॾींदो, एडवाइज़ कंदो। बहस मुबाहसनि खां पोइ राया रिथूं जोड़े ऐं फील्ड वर्क में लही वेंदा हुआसीं, नतीजा बि हासिल कंदा हुआसीं। साईं जी जॾहिं सिहत बहितर हूंदी, साईं असांजे पार्टी जो सीनियर वाइस चेयरमैन हुयो ऐं सॼी सिंध जे अंदरि साईं वॾा दौरा कया, वॾो उत्साह कारकुननि में पैदा कयो, क़ौमी शऊर क़ौमी गैरत जज़्बो पैदा कयो। साईं ही जेके क़ौम परस्त थोरो थोरो परे थी विया आहिनि, साईं खे उन्हनि जी केतिरी गणती हुई? साईं खे तमामु वॾी गणती हूंदी हुई। साईं चवंदो हो त इहे शयूं अमल जे ज़रिए पंहिंजे जोहर जे ज़रिए साफ़ थियणियूं आहिनि। जंहिंजो अमल, जंहिंजो किरदारु, जंहिंजो अख़लाक, जंहिंजो अमल सही हूंदो, दुरुस्त हूंदो, उहे नतीजा वठंदा ऐं क़ौम उन्हनि खे मोट ॾींदी, सोसाइटी मोट ॾींदी, हिले पई। ऐं साईं बि चयो आहे त जिन अमल साले हूंदा उहो ई नतीजा वठंदा। अच्छा, साईं क़ौम परस्त जे दौरान केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं? साईं त काफ़ी तकलीफ़ूं बि ॾिठियूं, हिते समाजी हवाले सां बि, ॿियनि हवालनि सां बि प्रेशर बि, हितां जे हवाले सां, दरगाह जे हवाले सां बि सभु सख़्तियूं बि बर्दाश्त थियूं। कॾहिं पुलिस साईं खे धमकायो, खोड़ मरतबा जेको आहे सो परेशान करण जी कोशिशि कई वई, जेको आहे सो साईं खे हिकु दफ़ो वेठी थाणे ते विहारे बि वियो, गिरफ़्तार बि कयो वियो, पर इन ॻाल्हियुनि खे साईं कॾहिं